हक जानवरों की दुनिया में हक इंसानों के भूले, दुनिया वाले चुप बैठे हैं जालिम की रस्सी खोले। है जुर्म मेरा पैदा होना तो जुर्म किया है मैंने, क्या जिंदगी मैंने जी होगी बस जुल्म सहा है मैंने अपनी। पाकिस्तान एज सर्विसमैन सोसाइटी काजी अहमद तरफा कश्मीरन सां इज़हार यकजहती जे हवाले सां योम कश्मीर जे मौके ते स्मार्ट पंप खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी। तालका प्रेस क्लब पहुती रैली में शरीक अॻवाननि जो चवणो हो त असां हर हाल में पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। हिननि आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त कश्मीरियुनि ते ज़ुल्म जो नोटिस वठंदे भारत जी दहशतगर्दी बंदि कई वञे, जॾहिं त कश्मीरी यकजहती जे हवाले सां हैदर करार काज़ी अहमद पारां पिणु रैली कढी वई। रैली में शरीक शहरियुनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ जिन ते कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाक फौज जिंदाबाद जा नारा लिखियल हुआ। रैली मरकजी इमाम बारगाह खां थींदी मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़री प्रेस क्लब पहुती। रिपोर्टर फज़ल बुलडो सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJTV न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।